नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरों सिलसिलो जारी है। हिन वक्त के रानीपुर मां ख़बर ॾींदा आहियूं। सिंध पुलिस जे SPU जे एहलकारनि गंज बख्श बिलेती नज़ाकत अली शर नादिर जतोई इकबाल मंगी गुलाम रसूल भट्टी वारिस अली कटोर सलीमुल्ला बबुर मोहम्मद पनाह जुनेज जी अॻवानी में HI मुज़ाहिरो कयो वियो। उन मौके ते मीडिया सां ॻाल्हाईंदे मुज़ाहिरनि चयो त 2016 में असांखे कॉन्ट्रैक्ट ते भर्ती कयो वियो। 2 सालनि बाद असांखे पको कयो वियो। हाणे बिला जाइज़ असांखे नौकरियुनि तां बरतरफ़ करे पगारूं बंदि कयूं वयूं आहिनि। हिननि चयो त असां पंहिंजी नौकरी ईमानदारी सां सर अंजाम ॾिनी आहे। असां 5 साल CPEC ते ड्यूटी सर अंजाम ॾिनी आहे। असां रेगुलर मुलाज़िमनि खे नौकरियुनि तां फारिग करे नाइंसाफ़ी कई वई आहे। असां आर्मी चीफ सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस खे अपील था करियूं त असां सां इंसाफ़ करे असांखे पगारूं ॾेई नौकरियुनि ते बहाल करे बेरोजगार थियण खां बचायो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।